सियासतदान सियासतदान खा गए सारा पाकिस्तान, सियासतदान खा गए सारा पाकिस्तान। करप्शन मिशन है इनका, मुगर जाना इनकी पहचान। सियासतदान खा गए सारा पाकिस्तान, सियासत। बाबा तव्हां हिते इंचार्ज जो टाइमिंग जा मशीन हलाइण डिस्पोजल ते छा मक़सदु आहे जो त इहे पंहिंजो गंदगी वधी वई आहे रोडनि रस्तनि ते इलाइक़नि में जेको पाणी बीठो आहे? भाऊ मशीन सही हूंदी, बिजली ट्रांसफार्मर सही हूंदो हलंदो, हुन में तेल घटि हुयो, पोइ इंचार्जनि जी कमी आहे या चेयरमैन जी या TMO जी जो ट्रांसफार्मर में तेल कोन विझाए सघिया आहिनि, उनजे करे हिकिड़ो कॉइल सड़ी वियो आहे। कल्ह खां वठी हिन महिल ताईं इंचार्ज न डीज़ल ॾिनी आहे, न चेयरमैन साहिबु असांखे का डीज़ल ॾिनी आहे त बीठो हलायूं। बाक़ी इंचार्ज केरु आहे हिन जो? इंचार्ज अयाद उॾो आहे जेको आहे सो उहो कंहिं कम सां निकितल आहे, उन चयो मां अचां थो, ॾिसो साईं सां ॻाल्हायूं था। हिन महिल ताईं असांखे काई मोट न मिली आहे। हाणे जो रोड रस्ता न सरकारी बिल्डिंग में बरसाति ज़रे ज़मीननि में पाणी हलंदो रहियो आहे केतिरनि ॾींहंनि खां वठी, माण्हुनि जूं रड़ियूं कूका लॻी पियूं आहिनि। ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।